डबल करे फुल व्यू में बरपो ही माना मानी ही मानी जाटो वाला हाँ माना पर तो सागियो वा हाँ डिजाइन वटा मानी जाटो वाला ऐं कलर साॻियो ये डिजाइन हिनखे तव्हां छा चयो दबकी की मानी दबकी या पिंडी पिंडी कोन चवंदा आहिनि ना पिंडी ना हिते दबकी इस्तेमाल दबकी चवंदा आहिनि अच्छा हाणे ही जेका रिली आहे जी खे छा चवंदा आहिनि हुनखे चवंदा आहिनि टुक जी रिली ये तक़रीबन 1300 का 1500 ताईं हींअर माना इन जी प्राइस आहे ठहियल रिली हुजे या सिर्फ़ु इहो जेको ठहियल आहे हींअर ठहियल वठंदा तक़रीबन 1200 1300 लोकल हिसाब बाक़ी हथ जी ठहिराईंदा सुठे नमूने खां हा त 1500 1600 इन जी प्राइस में मिली वेंदी हूअं आमतौर तव्हां खपाईंदा रहंदा आहियो या पंहिंजे शौक़ु घर में ही पंहिंजे शौक़ु लाइ पंहिंजे शौक़ु जे लाइ ऐं कमु भले हिकिड़ो माण्हू करे तव्हां उन हिकिड़ो माण्हू हिसाब करे सघे हिनखे चइबी आहे ॿियो छा चयो जी टोपी वारी डिज़ाइन टोपी वारी जी हाँ ये था ना ठेल हा ये टोपी वाली डिज़ाइन करे चो हिननि जी क़ीमत या महिनत हिन जेका ॾेखारी हुई इन खां हिन में घटि थींदी हूंदी ईअं में तकड़ पकड़ में थियो पर जो सुठे नमूने एग्जीबिशन माण्हू लॻाए न हा हा त तक़रीबन काफ़ी शयूं आहिनि हींअर ॿियो स्कूल में प्रोग्राम कयो त हुन में तमामु घणी शयूं हथ कयूं हींअर इहे जूसनि जा दॿा वग़ैरह थींदा आहिनि न उछलाए छॾींदा आहिनि त हींअर ॿार हिननि खे रिसाइकल करे वरी हिननि मां नवां शोपीस ठाहे विञणा ठाहिनि शोपीस ठाहिनि या वग़ैरह थोरो काफ़ी शयूं आहिनि जेके हिननि मां ठाहींदा आहिनि कणिक जूं हेठां जेके तीलियूं हूंदियूं न इन तीलियुनि मां ही ठहंदियूं हा ही त तीली हिननि में असली में जेको सरनि वारियूं न उहे तक़रीबन पाइदार माना कोन हूंदियूं हा इहा हक़ीक़त आहे ही वरी जेका कणकार हिन तीलीअ मां ठहियल आहे न हीअ पाइदार हूंदी इहे वधीक पाइदार करे हिन जी प्राइस थोरी घणी हूंदी आहे हुननि जी प्राइस थोरी लो हूंदी आहे अच्छा इन हिसाब खां सही वधीक ॿियो कमु वरी महिनत जो बि हूंदो आहे माण्हू जंहिं हिसाब खां महिनत कंदो सही